इंसान जेसिताईं जीअरो आहे त बीमारियुनि सां मुंहुं ॾींदो रहंदो। सिहत जा मसइला हर इंसान खे पेश थींदा आहिनि। जेकॾहिं सिहत ऐं बीमारियूं इंसान जी ज़िंदगीअ में अहम आहिनि त लाज़मी आहे त इन बाबति सभिनी खे ॼाण हुअण बि ज़रूर घुर्जे। हक़ीक़त में कहिड़ी बि बीमारी या जिस्म में सिहत जे हवाले सां का बि तब्दीली थींदी आहे त माण्हूअ खे ख़बर पइजी वञे थी। जेकॾहिं कंहिंखे का तकलीफ़ न बि थिए त जिस्म पंहिंजो पाण में अहिड़ियूं तब्दीलियूं आणींदो आहे जंहिंसां मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जी ख़बर लही सघिजे थी। उहे को माण्हू नज़रअंदाज़ करे या उन्हनि ते सोचे ऐं एहतियात वारो रस्तो अख़्तियार करे। जिस्म में कुझु चिटा पिटा निशान या तब्दीलियूं ईंदियूं आहिनि जेके कंहिं बि बीमारीअ जूं शुरूआती अलामतूं थी सघनि थियूं। बसि रुॻो तव्हांखे ख़बर हुअणु घुर्जे त कहिड़ी अलामत कहिड़ी बीमारी जी निशानदही करे रही आहे। हिते असां अव्हांखे कुझु अहिड़ियुनि अलामतुनि जे बारे में ॿुधाईंदासीं जेके मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि जी निशानदही कंदियूं आहिनि। जेकॾहिं डाइटिंग या वर्ज़िश करण खां बिना ई जिस्म जे वज़न में 4 खां 5 किलो ताईं ओचिती घटिताई थी वञे त इहा ॻणतीअ जो सबबु आहे। हाणे तव्हांखे पंहिंजी सिहत जो जाइज़ो वठराइणु घुर्जे। अमरीकी कैंसर सोसाइटी मूजिबि ईअं हमेशा लबलबे, मादे, गले जी नाली या फिफड़नि जी कैंसर ऐं शुगर जे मरीज़नि सां थींदो आहे। तव्हां पंहिंजे पेशाब जे रंग ॾांहुं घणो ध्यानु ॾींदा कयो, छो त इहो असांजी आम सिहत बाबति आगाही ॾींदड़ बहितरीन ज़रियो आहे। जेकॾहिं तव्हांजे जिस्म में पाणी मुनासिब या घुर्बल मिक़दार में हुजे त पेशाब जो रंग घणे क़दुरु अछो ई रहंदो आहे। पर जेकॾहिं इन जो रंग घणो ॻाढ़ो या फिको थी वञे त इहा इन ॻाल्हि जी अलामत थी सघे थी त गुर्दनि में को मसइलो थी पियो आहे ऐं उते गॾु थींदड़ कचिरो मुनासिब तरीक़े सां नेकाल नथो थिए या ज़ाया नथो थिए। जेकॾहिं तव्हां निंड न अचण जे मसइलनि सां मुंहुं ॾेई रहिया आहियो त जिस्म ऐं ज़हन जी परेशानीअ जी अलामत बि थी सघे थी। जंहिं वक़्तु असां सुम्हंदा आहियूं त दबाव जो सबबु बणजंदड़ हार्मोन कोर्टिसोल जी शरह खे घटाईंदो आहे। पर जॾहिं असां दबाव जो शिकार हूंदा आहियूं त ईअं नाहे थींदो ऐं बेख्वाबीअ जी शिकायत पैदा थी वेंदी आहे। अहिड़ी सूरतहाल में जिस्म पंहिंजे पाण मरमत करण खां कासिर बणिजी वेंदो आहे ऐं ॿियनि बीमारियुनि जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां घुर्बल निंड करण जे बावजूद बि सॼो ॾींहुं थकावट जो शिकार महसूस करे रहिया आहियो त इहा तव्हांजे थायराइड में मसइले जी अलामत बि थी सघे थी। मेटाबॉलिज़म जी शरह खे कंट्रोल कंदड़ इन ख़ामोश गुदूद में ख़राबीअ जो मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हांजो जिस्म बिना कंहिं ज़रूरत जे बि सॼे जिस्म जी तवानाई इस्तेमाल करे रहियो आहे। इहो मसइलो तव्हांजे जिस्म खे केराइण जो सबबु बणिजी सघे थो, छो त इन जे करे मामूल जो कमु करण में बि ॾुखियाइयूं पेश ईंदियूं आहिनि। जंहिं वक़्तु ज़ियाबतीस टाइप 2 जो मर्ज़ थी वेंदो आहे त जिस्म लाइ खाधे खे ॻारणु ॾुखियो बणिजी वेंदो आहे, जंहिंखे तवानाईअ जे लाइ पेट्रोल तौरु इस्तेमालु कयो वञे थो। अहिड़े नतीजे में खंड रत जे वहिकरनि में गॾु थियण लॻंदी आहे, जिते उहा चुपचाप में रत जी रॻुनि ऐं एसाब खे घणो नुक़सान पहुचाईंदी रहंदी आहे। हिकु तहक़ीक़ में चयो वियो आहे त बेक़रारीअ सां ग्लूकोज़ जे इन वॾे मिक़दार खे ज़ाया करण जी कोशिश पेशाब जे ज़रिए नेकाल कंदो आहे ऐं घड़ी घड़ी बाथरूम वञणो पवे थो। अहिड़ी सूरत में डॉक्टर सां राबितो करणु घुर्जे जीअं ग्लूकोस जी सतह बाबति ॼाणे सघो। ज़ियाबतीस जे मर्ज़ जी जेतिरी जल्दी सुञाणप थी वञे ओतिरो ई ज़िंदगीअ जे कार वहिंवार में तब्दीलियूं आणणु सवलियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं त वर्ज़िश ऐं जिस्म जे वज़न में घटिताई खे बि मक़सद बणाए सघिजे थो। ॾिठो वञे त खंघि हिकु आम बीमारी आहे। या आम खंघि जेकॾहिं तव्हांखे घटि न थिए ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जी एलर्जी, दम या साह जो मसइलो बि नाहे त इहा अलामत ख़तरनाक थी सघे थी। लगातार खंघि हुजणु फिफड़नि जी कैंसर जो सबबु बि हूंदी आहे, जॾहिं त इहा गले जी कैंसर जो बि सबबु हुजे थी। चप फाटण हूअं त मौसम जे करे बि शुरू थी वेंदा आहिनि, पर चपनि जी कुंडुनि या पाड़ुनि खां फाटण इहा ॻाल्हि ज़ाहिर कंदो आहे त तव्हांजे जिस्म में विटामिन 12 जी खोट थी वई आहे। इहा विटामिन जी खोट केतिरनि ई सिहत जे मसइलनि जहिड़ोक रत जी खोट जी बीमारियुनि जो सबबु बि बणिबी आहे। इन विटामिन जी खोट बाबति वक़्त खां अॻु आगाह थी तव्हां पंहिंजो पाण खे ॿियनि मसइलनि खां बचाए सघो था। जेकॾहिं तव्हांखे घणी थधि महसूस थींदी आहे त इहो इन ॻाल्हि जो इशारो थी सघे थो त तव्हांखे पंहिंजे जिस्म जे बचाव वारे निज़ाम खे वधाइण जी ज़रूरत आहे या इहो निज़ाम मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। इहा अलामत विटामिन सी जी खोट या कंहिं वायरस जे हमले जी निशानी बि थी सघे थी, जंहिं बाबति तव्हांखे का ॼाण न हुजे। अहिड़ी सूरत में हिकु रत जी टेस्ट जे ज़रिए पाण खे मसइलनि खां अॻु में ई बचाए सघिजे थो ऐं
ऐं पंहिंजी सिहत खे बहितर बणाइण जी कोशिश करे सघिजे थी। गोगरा अचणु हिकु आम आदत आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त इहा दिलि जी बीमारियुनि जो इशारो बि ॾींदी आहे। हिकु तहक़ीक़ में चयो वियो आहे त गोगरा हणण वारे माण्हुनि में रत जी रॻुनि जे मर्ज़नि जो ख़तरो वधीक हूंदो आहे, जेको ॻिचीअ जी रॻुनि जो थुल्हो थियणु हूंदो आहे। इहो वरी फालिज ऐं दिलि जे दौरे जो सबबु बणिजी सघे थो। हक़ीक़त में गोगरा सिगरेट नोशी, हाई कोलेस्ट्रोल या थोल खां वधीक ॻिचीअ जे मुख रॻ खे नुक़सान पहुचाईंदा आहिनि।